नाज़रीन हेडलाइंस वारिठियों ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कंदासीं पीपी चेयरमैन ए वफाकी परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां आपाशी जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के कौमी असम्बली में पानी बाबत कायम कौमी सलामती कमेटी से मौक़िफ़ का आगाही दी वही। सूबाई वज़ीर जाम खान शोरे मूजिब 1991 मुआहिदे तहत पानी से मुंसिफ़ाणी विर्छ जो मुतालबो कयो वियो आहे। उन मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में पानी खोट आवाम लाइ परेशानी जो सबब बणिजी रहियो आहे। पानी खोट ख़त्म करण लाइ सभिनी स्टेक होल्डर्स के पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। मुलाक़ात बाबत तव्हां खे आगाह कई पिया। पीपी चेयरमैन वफाकी परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां आपाश जे सूबाई वज़ीर जाम खान शोरो मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के कौमी असम्बली में पानी बाबत कायम कौमी सलामती कमेटी से मौक़िफ़ का आगाही दी आहे। सूबाई वज़ीर जाम खान शोरे मूजिब 1991 मुआहिदे तहत पानी से मुंसिफ़ाणी विर्छ जो मुतालबो कयो वियो आहे। उन मौके ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में पानी खोट आवाम लाइ परेशानी जो सबब बणिजी रहियो आहे। पानी खोट ख़त्म करण लाइ सभिनी स्टेक होल्डर्स के पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे।